जो अटैक थियण सबबि देहात में हिक ई ॾींहं में 3 माण्हू अजल जो शिकार। अहिड़नि हादसाती मौतनि सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास ऐं ॾुख जी लहर पखिड़ियल। तफ़सील मूजिबि देहात जे मुअद्दिस शख़्सियत हाजी नज़ीर अहमद सूमरो ऐं ज़मींदार काज़ी मक़बूल अहमद सूमरे जो भाउ आलमगीर गिराणी जो जिस्म चिराग इंटरमीडिएट बोर्ड कराचीअ में ऑफिसर काज़ी मंज़ूर अहमद सूमरो, डॉक्टर अब्दुल जब्बार राजपूत, पुलिस कांस्टेबल ज़ुल्फ़िकार अली राजपूत जो वालिद ऐं राजपूत बिरादरीअ जो मुअद्दिस शख़्सियत अब्दुल हमीद राजपूत ऐं फज़ल मोहम्मद सूमरे जो भाउ बोरियत मोहम्मद रफ़ीक सूमरो दिलि बीहण सबबि लॻाणो करे विया, जिन जे नमाज़ जनाज़ा में सराई इरशाद अहमद मरम अली खोखर फ़हीद अहमद नूह पोटो ज़ुल्फ़िकार अली जरबाणी परवेज़ हुसैन बंड ऐं ॿियनि सियासी समाजी मज़हबी शख़्सियतुनि ऐं इलाइक़े जे मुख़्तलिफ़ माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। मरहूमनि खे अबाणे क़ब्रिस्तान पीर मुबारक शाह देहात में सवें आलियन अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। गुनाह भोग वारनि सां तहरीरी सिलसिलो जारी आहे। रिपोर्टर आतिफ़ अली, सहतो शाहीन न्यूज़, खानवान।